सिकंदर, तूं छो थो वती पंहिंजे लाइ मसला पैदा कंदो? हीअ असांजो जहिड़ो न आहे जंहिंमें तूं घिड़ी पियो आहीं। बाबा जानी, मूं त कंहिंजे लाइ बि मसला न आहिनि खड़ा कया, पर अञा बि सभु मसला मुंहिंजे लाइ पैदा थी चुका आहिनि, जंहिंमां मां हाणे निकिरणु थो चाहियां। पुट, जेकॾहिं तूं वक़्तु घर में गुज़ारींदे न त तुंहिंजे लाइ के मसला बि पैदा न थींदा। मां जेकॾहिं मां घर में वेही रहंदुसि त पोइ तूं ई मूंखे ॿुधाए त हिन घर जो गुज़र सफ़र कीअं हलंदो। हुनजे लाइ ॿाहिरि वञी मां हथ पेर त हणां थो न। दुश्मन तोखां जीअण जो हक़ बि खसे वठंदा पुट। इन करे चवां थी त कुझु वक़्त लाइ पासीरो थी वञ। पुट, तूं हीअं कर, कम लाइ तूं शहर हले वञ, असांखे पंहिंजे हाल ते छॾे ॾे। अल्लाह मालिक आहे, असां पाण ई पंहिंजो गुज़र सफ़र पिया कंदासीं। पुट न बाबा, हिन उमिरि में त माउ पीउ खे पंहिंजे औलाद जी ज़रूरत हूंदी आहे। तव्हां छा था चाहियो त मां तव्हांखे छॾे मां शहर हलियो वञा? न बाबा, हिन महिल तव्हांखे मुंहिंजी सख़्तु ज़रूरत आहे। बसि तव्हां परेशान न थियो, उहो आहे न मुंहिंजो मालिक, उहो पाणे भलाई कंदो। तूं हैदर जे अखि जो कंडो आहीं पुट, हू तोखे हिते रहणु कॾहिं बि कोन ॾींदो। वारस सोट जो सॼो ध्यानु चाकर खान खे छॾाइण जे चकर ऐं मूं वारो मसलो हुते हुते रुलियो पियो आहे। तुंहिंजे मसइले खां चाकर खान जो मसइलो वॾो आहे। पहिरियां त उहो मसइलो हल कंदो न। जेकॾहिं हिन विच में छोकिरी कंहिं ॿिए सां परिणिजी वञे त पोइ रूंडे वारा बि परेशानियुनि में वकोड़ियल आहिनि। अहिड़ी हालत में रूंडे वारा पंहिंजी छोकिरी जी शादी कॾहिं बि न कराईंदा। वारस रूंडे खे परेशानियुनि जी परवाह ई नाहे हूंदी, छो त निबागो आज़ाब ठहियल आहे, पाण आज़ाब आहे त सॼे ॻोठ लाइ आज़ाब, पोइ बि इंसान आहे। हींअर शाबस आहे तोखे वारस, रूंडे जहिड़े शैतान खे तूं इंसान थो चईं। हिते केरु मरे थो, केरु बचे थो, हुनखे का बि परवाह न आहे। त पोइ हल भला ॿई गॾिजी रूंडे सां मिलूं था, ॾिसूं त छा थो चवे। हा वारस, सही थो चईं, छो त रूंडे सां कॾहिं बि सोट कोन मिलंदो। मूंखे पाण खे ई ॻाल्हाइणो पवंदो रूंडे सां। मंसूर खान जो मक़सदु आहे त अकबर खान खां तूं बि ॼाण वठण में नाकाम थी मोटियो आहिनि। दिलार खान, अकबर खान मूंखे नाउमीद कयो आहे, पर मां नाकाम थी न आहियां मोटियो। पोइ हिन वक़्तु मूं वटि तूं कहिड़ी कामयाबी खणी पहुतो आहीं? अकबर खान जे ख़ासि माण्हू सोराब जो ज़मीर ख़रीद करे हिते पहुतो आहियां। अची ही पाड़ी कयो, रेस आराम जे लाइ निकिरी वियो आहे। चांहि तयारु थिए पई, बाक़ी ॿियो कमुकार हुजे त ॿुधायो, मां ॿाहिरि बीहां थो। तर्स, हिते बीह रह, सोराब ज़रूरत आहे। हुकुम कयो, छा घुरिजे? मूंखे चाकर खान जो ॾस घुरिजे। तव्हां था चाहियो त मां अकबर खान सां गदारी कयां? हिते तोखे छा थो मिले? पर सोराब, मां तोखे एतिरो कुझु ॾेई सघां थो जो तुंहिंजी सोच खां ॻाल्हि मथे होड़ी। केतिरो ॾेई सघो था? चयमि न त तुंहिंजी सोच खां वधीक हूंदो। मूंखे छा करिणो पवंदो? मूंखे सिर्फ़ु इहा जांच करे ॾे त चाकर खान किथे क़ैद आहे। इन कम जे लाइ हिकु ॿ ॾींहुं ज़रूरु लॻंदो। जेतिरो जल्द कमु कंदे त ओतिरा तोखे पैसा सवाइ मिलंदा। तव्हां पैसा प्यार करे रखो, तव्हांजो कमु मां करे ॾींदुसि। मंसूर खान, इन कामयाबी ते तोखे दाद ॾियणु खपे। दिलार खान, परियां तव्हां चाकर खान खे आज़ादु कराए वठो, पोइ पिया हिक ॿिए खां दाद वठंदासीं। पोइ ॿीहर कॾहिं था वञो अकबर खान तरफ़? अकबर खान वटि हिन वक़्तु करम खान आयल आहे, हुनखे वापसि वञणु ॾियो, पोइ हिन ॻाल्हि खे ॾिसंदासीं। करम खान ते कहिड़े मक़सद सां आयो? दिलार, थी सघे थो त करम खान खे जाबिर मोकिलियो हुजे, इहा ॼाण वठण लाइ त चाकर खान ज़िंदह बि आहे या मरी वियो। सुणी, तोखे त ख़बर आहे हैदर ऐं सावल वारा हिन महिल बिल्कुलु होश में न आहिनि। जेकॾहिं तोखे मूंखे ईअं विच घिटी में कचहरी कंदे ॾिसी वतनि न त तोखे मूंखे कारो ऐं कारी करे मारींदा। छा तूं न खां डिॼींदो? सुणी, मां टिॼां हुनजे लाइ थो त मुंहिंजो माउ पीउ बिल्कुलु अकेलो आहे। जेकॾहिं तोखे
मूंसां मिलणो बि आहे न, त पोइ मुंहिंजे घर हलींदी कर। उते चाचा ऐं चाची आहे, मां उते तोसां दिलि जूं ॻाल्हियूं नथी करे सघां। कुझु वक़्तु पंहिंजे दिलि खे काबू में रख। मुनासिब को वक़्तु आयो न त पोइ तुंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं बि ॿुधी वठंदुसि। लॻे थो त ही मूंखे ईअं तड़पाईंदो ऐं सेखारींदो रहंदो। भोतर हे आ वो कमीणो जेको ॻोठ में दाख़िल थी मूंखे मारण पियो चाहे, पर ख़ुदा जा करम जो मां बची वियुसि ऐं इहे सोराब वारा बि वक़्त ते पहुची विया, न त हिन वक़्तु तव्हां मुंहिंजे तॾे ते वेठा हुजो हा ऐं हे वरी मुंहिंजे कबर जे मथां गुल पिया छॾनि हा। केॾो न कूड़ो शख़्स आहे। अरे बस कर, मां या कमदार अंब अहिड़ा ॾींदो साईं अंब जो खंब खंब थी वेंदई। ॾिस अकबर ख़ान, ही सरासर कूड़ थो हणे। मां तव्हां सां मिलण लाइ आयो हुयुसि, ओताक जे दर जे ॿाहिरां मूंखे बीहारे पोइ हिन इहो ड्रामो कयो आहे। सोराब इहो पिस्तौल कढ जेको असां हिन खां फुरियो हो। बाबा साईं, हीअ आहे पिस्टल। हा, छा थो चवीं त मुंहिंजा सभु अमरा कूड़ा आहिनि ऐं तूं ई हिकिड़ो सचो आहे। बाबल साईं ए दर जे ॿाहिरां लिकियो वेठो हो, सुठो छोड़ो मुंहिंजी नज़र पइजी वई, ही त तव्हांखे मारण आयो हो। वैसे इहो सरासर कूड़ आहे। तव्हांजे कमदार खां वधीक ॿियो केर बि कूड़ो न हूंदो। बाबल साईं मूंखे हिकिड़ो ॾींहुं मोकिलिजो, सुभाणे अची हिन सां तव्हां मिलजो, पोइ ॾिसिजो त कीअं थो बोले। ठीकु आहे कमदार, तोखे राति ताईं मोहलत ॾियां थो। सुबुह जो अचां ही बोले, बाक़ाइदा बोले। बोलींदो ही मिठू पुत्र बोलींदो, ज़बान खोलींदो, जे न खोलियईं त कमदार अंब अहिड़ा ॾींदुसि न जो खंब खंब थी वेंदो। हा बोलींदो बोलींदो बोलींदो। अम्मा, ही पंहिंजे घर जा मसला त ज़िंदगी भर ख़त्म कोन थींदा। मूंखे घर में विहारे विहारे अछो मथो त करे छॾियो अथां। अम्मा, बाबे सां ॻाल्हाए मुंहिंजो ॿारु लाहे छॾियो, न त ॿीहर मां सिकू सां गॾु भॼी वेंदसि। ई छा पई चईं? तुंहिंजो दिमाग़ त ख़राब न आहे थी वियो? हा हा, दिमाग़ ख़राब थी वियो, तॾहिं त चवां थी। तुंहिंजो दिमाग़ ख़राब आहे न, त पोइ मुंहिंजो दिमाग़ ख़राब न कर। वञी पंहिंजे पीउ सां ॻाल्हाए, जेकॾहिं तुंहिंजी हू अॼु ई शादी कराए छॾे न त मूंखे कोई एतिराज़ कोन हूंदो। ठीकु आहे, बाबो ऐं मामो घर अचनि त मां उन्हनि सां थी ॻाल्हायां। बाक़ी तुंहिंजे वात में त मुंग पियल आहिनि, तूं त उन्हनि सां कॾहिं बि मुंहिंजे बारे में कोन ॻाल्हाईंदी आहीं। हूअं त बाबे खे घर में साह ई कोन खणण ॾींदी आहीं। हाणे तूं पंहिंजे पीउ जो जीअण हराम करे छॾी न त बि मां तोखे कोन रोकींदसि। तूं मूंसां गॾिजी बाबे मथां ज़ोर रखंदी, छा बाबो राज़ी कोन थी वेंदो? ॻाल्हि ईअं थी करी ॼण तूं पंहिंजे पीउ जी तबियत खां वाक़ुफ़ ई न हुजी। अम्मा, मूंखे सभिनी जी तबियत जी ख़बर आहे, हाणे मूंखे बि तव्हांजी तबियत रखणी पवंदी। मुंहिंजी तवजा रुगो दुश्मनी जी तरफ़ आहे। इहो ॾींहुं छोकिरीअ जी तबियत ख़राब थी वञे। उनजे दिलि ऐं दिमाग़ जे मथां चाकर खाने जे मौत जो सदमो वेही रहियो आहे। उहो उन सदमे मां निकिरे ई नथी। हिन वक़्तु कोमल किथे आहे? परियां कमरे में आहे, अकेले सिर वेठी ॻाल्हियूं करे। अच ॾिसूं था। हा हा हलो। पहिरियों मूं ईंदो हुयो, हाणे नज़र त नथो अचे। आली वियो केरे हूंदो टिम हूंदो खाली वियो। केरु ईंदो मां? केरु? बाबा, सच में हू मरी वियो? न मां, केरु थो चवे? केरु थो चवे त हू मरी वियो आहे? मरी नाहे वियो त पोइ किथे आहे? मूंखे हुन सां मिलणो आहे। मां, हू तुझे क़ाबिल न आहे जो तोखे हुन सां मिलायो वञे। मां हुन सां मिलंदसि बाबा, मां हुन सां मिलंदसि, मां हुन सां मिलंदसि। साईं, हाणे तव्हां ई ॿुधायो त हिन छोकिरीअ जो छा कजे? ठीकु आहे मां, ठीकु आहे, मां तोखे हुन सां मिलाईंदीसि। ओए हल न, मिलाई मूंखे हुन सां। मां ॾिसां सच में हू जहिड़ो आहे। रात न, हींअर बाबा, हींअर मां हुन सां मिलण थी चाहियां। हिन वक़्तु हू कंहिं ॿिए हंधि क़ैद में आहे। रातूं तां कढी तुंहिंजे क़ैद में आणींदोमांसि, पोइ तूं पाण हुनखे सज़ा ॾिजां। पोइ वाइदो कर बाबा, न त तूं फिरी वेंदे।
मां वाइदो थो कयां त अॼु राति हू तुंहिंजे क़ैद में हूंदो। हाणे त ख़ुशि? अस्सलाम वालेकुम दिलावर खान। वालेकुम सलाम सोराब। सोराब अचण में ॾाढी देरि कई। दिलावर खान पंहिंजी सुञाणप लिकाए हिते पहुचणु सवलो कमु नाहे। सोराब मंसूर खान चयो सोराब असांजो कमु कंदो। हाणे तूं ॿुधाए तोखे इन कम लाइ घणा पैसा घुरिजनि? दिलावर खान तव्हां केतिरा पैसा ॾेई था सघो? सोराब मां 10 लख ॾींदसि। दिलावर खान चाकर खान जे सिर जी क़ीमत सिर्फ़ 10 लख रुपया। करम खान कर ख़बर जांच करे आए। अकबर खान खे फलोरणु ॾाढो मुश्किल आहे जाबिर। अरे जे अहिड़ो सवलो कमु हुजे हा करम खान त मां तोखे तकलीफ़ छो ॾियां, पोइ मां पाण ई वञा हा। अकबर खान एतिरो जल्द मूं मथां एतबार न कंदो, कुझु ॾींहं ज़रूरु लॻंदा। मूंखां हाणे घणो सब्र नथो थिए। हाणे रुगो इहा मूंखे पक करे ॾे त चाकर खान चेरो आहे या मरी वियो। जाबिर जेकॾहिं ख़बर पवे थी त चाकर खान मरी वियो त पोइ तूं छा कंदे? जे ख़बर पई न चाकर खान मरी वियो त वापसि ॻोठ वञी लॾो खणी वेही रहंदुसि। जाबिर पोइ हिन महिल ॻोठ लिया वञ। अरे छोरा जिन ख़बर पए त चाकर खान चेरो आहे वरी वञा ॻोठ त पेस्तो करे उन खां अॻु में इन जे करे त मां करम खान खे मिंथब थो कयां त जांच करे जी चेरो आहे या मरी वियो, पर हे सुतो पियो आहे ॻोठ। जाबिर ॻोठ वञण सां सांवर ऐं दिलावर वारा तोसां मसइलो कोन कंदा? मुंहिंजे ॻोठ में चाकर खान खां सवाइ इहे पुलतरू ऐं धोतल आहिनि, मूंखे कुझु बि नथा करे सघनि। मूंखे सिर्फ़ु अख में जे कंडो आहे त चाकर खान आहे। मूंखे रुगो हिकिड़ो चकर ख़बर पए न त मरी चुको आहे त इहो दिलावर धोतल वॾेरो मूंखे छा कंदो? पाण ई थेला ॾेई ॻोठ मां कढंदोसांसि। मां ॿीहर ज़ोर लायां थो, हिन चकर पकी ख़बर खणी ईंदुसि। कुझु बि कर मूंखे सॼी मालूमात करे ॾे। सोराब तोखे 20 लख मिलंदा, पर कमु ॾींहुं ॿिनि में थियणु खपे। दिलावर खान इहो कमु अॼु राति ई थियणु घुरिजे। जेकॾहिं थोरी बि देरि कयव न त चाकर खान खे हुतां कढी ॿिए हंधि क़ैद कंदा। हिन जो मक़सदु त अकबर खान खे पंहिंजी हमराहनि ते भरोसो न आहे। इन ई लाइ हू सौट खे अलॻि अलॻि जॻहनि ते क़ैद कंदो वठे थो, छो त अकबर खान खे ख़बर आहे त सौट चाकर को मामूली माण्हू न आहे। इन ई करे हू लापरवाही नथो करे। जेकॾहिं सौट अकबर खान जी क़ैद मां आज़ादु थी वेंदो न त पोइ इन अकबर खान जो ख़ैरु न आहे। दिलावर खान मां राति तव्हांजो इंतज़ारु कंदुसि, तव्हां पूरे बंदोबस्त सां अची वञिजो। ऐं हा 10 लख मां पहिरियां वठंदुसि, 10 लख कमु थियण खां पोइ। ठीकु आहे सोराब, पैसा तोखे मिली वेंदा, तूं बेफ़िक्र रहो। ठीकु। सोराब भरवसे जे क़ाबिल आहे या असां सां हू धोखो कंदो? जेकॾहिं हुन असां धोखो कयो न त इहा उनखे बि ख़बर आहे धोखे जी सज़ा सिर्फ़ु मौत आहे, मौत। उन करे हू असां सां धोखो करण जो सोचींदो बि कोन। बाक़ी सौट खे आज़ादु कराइण लाइ मूंखे पाण सां गॾु कुझु मज़बूत माण्हू खणणा पवंदा, ऐं इहो कमु अॼु राति ई थियणु खपे। सिकू मां अॼु फ़ैसिलो करे आई आहियां। अॼु जो अॼु मौलवी खे घुराए 3 शायदनि जे अॻियां निकाह करे जान छॾा। छा थी चवे तूं? ही चरी थी वई आहीं छा? हा मां चरी थी वई आहियां। जेकॾहिं मूंसां निकाह करे वियारी तॾहिं बि सही आहे, जे न वियारींदे न तॾहिं बि मां हिन घर में वेठी हूंदसि, हितां निकिरण वारी न आहियां। मां कुझु अकुल कर, तोसां छोकिरो निकाह करे या ईअं ई विहारे छॾियूं, उन जी अंजाम जी तोखे ख़बर आहे? ॾिसो मां पहिरीं ई असांखे मुसीबतूं घटि आहिनि जो असांखे सूरनि में विझण थी चाहीं। चाची ज़हर ॾेई भले मूंखे मारे छॾ, पर हिन घर मां निकिरण वारी कोन आहियां। सिकू पुट सम्झाए छोकिरी खे, ही न कुझु देरि हिते रही त सावल वारा बंदूकूं खणी अची हिते पहुचंदा। चाचा सावल वारा केरु थींदा आहिनि जेके मूं मथां हक़ जताइनि? सोनी मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, तूं हिन महिल पंहिंजे घर हल,
मां राति जो अम्मा बाबा खे तोॾे वठी ईंदुसि। बसि तूं हली पंहिंजे पीउ जी माउ खे राज़ी कर। कयां थो न तोसां फ़ाइदो, ॿई पाण उते निकाह करे वठंदासीं। सिकू आख़िरी दफ़ा तो मथां एतबार कयां थी। अॼु राति जेकॾहिं न आयो न त सुभाणे हिन घर मां मूंखे केर बि नथो कढी सघे। पुट हीअ छोकिरी मुड़ुस माराईंदी, वरी विझंदी असांखे सूरनि में। कुझु बि कोन थींदो आहे मां, तूं परेशान न थी, मां को न को हल ॻोल्हे थो वठां। अदी तोखे बि कुझु हिमत खां कमु वठिणो पवंदो मुंहिंजी भेण। मां पूरी कोशिशि में लॻो पियो आहियां त जेतिरो जल्दी थी सघे मां चाकर खान खे आज़ादु कराए वठां। पूरो ॻोठ इहो ई थो चए अदा त सांवल पग पंहिंजे सिर मथां रखी आहे ऐं हू चाकर खे माराइण थो चाहे। ॿिया माण्हू छा था चवनि हिन सां त मुंहिंजो सरोकार न आहे, पर मूं लाइ अहमियत इहा थी रखे त मुंहिंजी भेण मुंहिंजे बारे में छा थी सोचे। मुंहिंजी त पूरी इहा कोशिशि हुई त मां ॻोठारनि खे मुतहद कयां, गॾु मेड़े हिकु कयां त जीअं ॻोठ में अमन अमान क़ाइमु थिए, रोज़े झड़नि झटनि खून रेज़ुनि खां ई धरती पाक थिए। पर न, हिते सभु जा सभु कुते जा पुछ आहिनि, सिधा करे कोन थींदा, टेड़ा जो टेड़ा। अदा तूं हुननि जी फिक्र करीं थो ऐं चाकर जी फिक्र नथो करीं। अदी चयमि त सही त हिन वक़्तु मुंहिंजो पूरो ज़ोर चाकर खान खे छॾाइण ते आहे। अदा माण्हू चवनि था त चाकर मारिजी वियो आहे। अदी तूं कंहिंजी ॻाल्हियुनि ते बि कन न ॾे। जेकॾहिं अहिड़ी का ॻाल्हि हुजे हा न त सभ खां पहिरियां मूंखे ख़बर पए हा। तूं माण्हुनि जी ॻाल्हियुनि खे छॾ। थी सघे तोखे ख़बर हुजे ऐं उहा ॻाल्हि तूं मूंखां लिकाईंदो हुजी। छो लिकाईंदुसि तोखां? तूं भेण आहे मुंहिंजी, अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे। दिलि न लाइ, मालिक साईं चाकर खान खे वरी हयाती ॾींदो। पर जेकॾहिं अहिड़ी का बि ॻाल्हि थी त मुंहिंजो वाइदो आहे मुंहिंजी भेण तोसां त सभ खां पहिरियां मां तोखे अची इहा ॻाल्हि ॿुधाईंदुसि। छो त खून ऐं खतूरी कॾहिं बि लिकाइण सां लिकबा न आहिनि। सब्र रख, अलाह हिमत ॾींदी, सणाई थी। मालिक साईं तूं भलाई कर, चाकर खान खे पंहिंजे अमान में रख ऐं हुनखे खेर सां घर आण। पहिरीं हिन छोरीअ सां मुंहुं जो होश में कान्हे का, पोइ वञी ॿियनि कमनि खे वठो। बबोचरा न हया मास पाण ई होश अची वियसि। छोरा सारा अकबर खान वटि उबता टंगिया पिया आहिनि, असांखे मानी कान थी वणे ऐं हिन छोरीअ खे शादीअ जे अची लॻी आहे। बाबा मूंखे इहो त ॿुधाए तो अदा जे ॾुख में कहिड़ा रोज़ा रखिया आहिनि? वेले ते त 4 मानी तो खाई, अञा तोखे कहिड़ी मानी वणे? वाड़ी तारा गोल तारा हाणे मुंहिंजी रन खां बि मुंहिंजी छोरीअ जा बि मुंहिंजी ॾाढीअ में अथनि। बाबा सॼी उमिरि त तूं पंहिंजे लाइ जियो ऐं औलाद लाइ कयो छा अथई? छोरी मुसावात न न त घर मां कढी। तूं घर मां छा कढंदे? मां पाण वञी चाची मालूका वटि थी रही। अम्मा सोनी कुझु होश कर बाबा। ही रूंटो ई असांखे होश मां कढंदो आहे, न पंहिंजी औलाद जी परवाह अथसि ऐं न वरी मुंहिंजी। इहो मां ॾिसां थो, हिन सां गुज़र करण के अज़ाब खां घटि न आहे, पर गुज़र त करिणो पवंदो न। अड़े छा तारा छा ॻाल्हाई? माना त मां तव्हांजे लाइ अज़ाब इलाही थी वियो आहियां। अड़े पुट अज़ाब न आहे त मुआ ॿियो बाक़ी छा आहे? दिल तुझे दे जहे रूंट वारो हथु जे वाछू चीरे छॾिया। रूंडा हाणे वाछू तूं चीर पियूं, ये जेका बि टंग थी न फनी खटा पे वारे चंदू से बता भाई। सोराब नगर कौन तो जे? बाबल से सोराब जी तबियत सही को नहीं ऐं उजागरो हुअसि कि मां निंड थो कयां। अबे इन्हनि जो ख्याल केरु रखंदो? बाबल सही उन लाइ इहो हमरा जो प्यार अथऊं। तव्हां पंहिंजे असली कैदी खे कढी अचो त हुनखे हितां वठी हलो। जी बाबा अच मजीद। अकबर खान तव्हां असांजो छा सोचियो आहे? हिते जेके बि आया उन्हनि मां को बि वापसि कोन ईंदो। पोइ बाबा साईं मारे छॾियो न। अजायो विहारियूं छो हितां खणो गोली। तुंहिंजी इहा ख़्वाहिश अॼु पूरी कयूं था। न बाबा
हे चरियो आहे हिनखे कहिड़ी ख़बर आहे असां हिते साल भर रही वेंदासीं अरे हेॾे मुर्दार ऐं तोखे केतिरा चकर चवां त न ॻाल्हाईंदो कर हा मां पहिरीं ई चवां पोइ तूं हिकिड़े न हिकिड़े ॾींहुं माराई थिए ख़बर कान असां हिते सही आहियूं बाबा हिते सही आहियूं जीअं जो चाकर खान खे चाकर खान बि हिते अरे हा हा मूंखे लॻे थो त रेस अकबर खान पूरे ॻोठ जे लाइ क़ैद कंदो अलाए छा शेर लाइ मां हिनखे पहिरीं ई चयो हिन 5 लख जे करे हिकिड़े न हिकिड़े ॾींहुं असांखे माराईंदो अरे चुप करे वेहो छॾींदा वई ख्वार छो था कयो अरे दिलावर तव्हां अची वियो हाँ सोराब असां अची वियासीं सोराब बस हाणे देर न कर असांखे जल्दी सोट तरफ़ वठी हल हा हा 2 मिंट हिते बीहो अचे दिलावर खान मूं तोखे छा चयो हो त मूंखां सवाइ तोखे हिकु पल बि सुकून न ईंदो मूंसां ईअं छो पियो थिए उन करे जो तूं मूंसां मोहबत कंदी आहे हा चाकर मां तोसां मोहबत कयां थी तुंहिंजी मौत जी ख़बर ॿुधी जीअण खां अरवाह ई खजी वियो पर शुक्र आहे त तूं ज़िंदा आहीं मूंखे तमामु जल्द मारियो वेंदो मां तोखे मरण कोन ॾींदसि तूं मूंखे बचाए नथी सघ तोखे मारण वारो बाबा आहे ऐं हू मुंहिंजो चवण कॾहिं बि न मोटाईंदो तुंहिंजे पीउ जो सभ खां वॾो दुश्मन मां आहियां ऐं उहो पंहिंजे सभ खां वॾे दुश्मन खे कीअं थो बख़्शे सघे तोखे बचाइण जो को त तरीक़ो हूंदो मूंखे हिन क़ैद मां आज़ादु कर पाण ॿई निकिरी था हलूं मां ईअं नथी करे सघां तोखे ईअं करिणो ई पवंदो कोमल तमामु जल्द तूं हिन क़ैद मां मूंखे आज़ादु करे मूंसां गॾु हल दिलावर खान चाकर खान हिते ई हुयो हिन जाइ ते हो पर का ख़बर न आहे त केॾांहुं निकिरी वियो आहे सोराब जल्दी ॿुधाए सोट चाकर खान किथे आहे बाबा साईं कुझु देरि पहिरियां रेस अकबर वारा रेस चाकर खान खे हितां वठी विया सोराब जेकॾहिं मुराद गवाही न ॾे हा न त पोइ तोखे इते जो इते पूरो करे छॾी आहे मलूका ॿिनी अधु राति गुज़री चुकी आहे अलाह जो नालो वठी सुम्ही पो केतिरो छोकिरे जो तूं इंतज़ारु कंदीअ दीनू जवान पुटु घर में न आहे तोखे छा थो लॻे मूंखे निंड ईंदी बिली सिकू खे सम्झाए सम्झाए असुल बेज़ार थी पिया आहियूं नथो सम्झे त छा कजे सम्झे त नथो पर हुनजे मथां थोरी बि मुसीबत थी अचे परेशान त असां था थियूं न मलूका सिकू खे रसो ॿधी घर में ॿधी छॾिजे बाक़ी हे ईअं त कोन मुड़ंदो हुनखे घर में विहारण जो हिकिड़ो ई हल आहे त हुनजी शादी कराइजे शादी कंदो त घर जूं ज़िमेदारियूं सॼियूं संभाले वेंदो पाणे पोइ घर में वेठो हूंदो हाणे शादी करायूंसि या न करायूंसि पर असांजे ॻोठ जो माहौल सफ़ा ख़राबु थी वियो आहे बाक़ी इहे मसला ख़तम ई कोन थींदा हा दीनू ॾींहों ॾींहों बदअमनी वधंदी पई वञे अमुन मोकिलाए वियो आहे हर माण्हू आज़ार में आहे ईअं थो लॻे जीअण जूं सभु वाटूं बंदि थी वियूं आहिनि
सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।